सोशल मीडिया ते सिंध जे साख वारे वज़ीर जनाब सरदार शाह ख़िलाफ़ एक मुनज़्ज़म नमूने कूड़ी मुहिम शुरू थी वई आहे। चवनि था अमेरिका या बर्तानिया जे हिक ज़बून हाल स्कूल जी तस्वीर AI तां एडिट करे उनखे सिंध जो स्कूल ॿुधाए सोशल मीडिया ते मुहिम हलाई वई आहे। मेहरान टीवी जे CEO गुलाम नबी मोराई शायदि उन तस्वीर खे ग़लति रुख ॾिनो आहे, जंहिंखां पोइ तरदीदुनि जी बरसात कड़को कयो आहे। हिक साख वारे वज़ीर सां दुश्मनी रुगो हिक फर्द सां दुश्मनी न आहे, पूरे समाज सां बग़ावत ऐं पूरी सिंध सां दुश्मनी हूंदी। गुलाम नबी मोराई शायदि रूस जे इलाइक़े मांझनि जे ॻोठ अर्ज़ी खोसो जे हिन तबाह थियल स्कूल जी कहाणी छो नथो लिखे। ॻाल्हि रुगो इते ई ख़तम न पई थिए। गुलाम नबी मोराई खे अमेरिका जे इलाइक़े मोरो वेझो ॻोठ साओ डोरो में पीर बख्श ज़रदारी स्कूल जी हीअ इमारत नज़र छो नथी अचे, या सरदार शाह जा मुखालिफ़ इन स्कूल अंदरि कुतो विहारे छो वायरल करे उहो नथा ॿुधाइनि त हीअ बि सिंध जो स्कूल आहे। सिंगापुर जी यूनियन काउंसिल झिरक जे ॻोठ नवाज़ अली बुरफत जो प्राइमरी स्कूल केतिरनि ई सालनि खां ज़बून हाल बणियल आहे। पूरी दुनिया अंदरि तइलीम तबाह आहे, पर सरदार शाह ख़िलाफ़ हिक ॿाहिरे मुल्क जी तस्वीर हथ करे उनखे सिंध जो नालो ॾेई तइलीम दुश्मनी जो हिकु वॾो सबूत ॾिनो वियो आहे। ही शहदादपुर जे स्कूल में गधनि जो वाड़ो क़ाइमु कयो वियो आहे। उहो बि ॿुधायो वञे त शहदादपुर दुनिया जी कहिड़ी कुंड ते आहे। किथे सरदार शाह सां दुश्मनी में उहो स्कूल बि सिंध जो न ॼाणायो वञे। अहमदपुर में बि हिकु स्कूल अंदरि गदह ॿधल आहे। उहो अहमदपुर किथे आहे? को ॿुधाए त किथे उहा बि सरदार शाह ख़िलाफ़ साज़िश न हुजे। पूरी दुनिया मां माण्हू तइलीम पढ़ाइण सिंध में पहुची रहिया आहिनि। उन जी गवाही पूरी दुनिया ॾेई रही आहे। सिंध जिन लाइ वतन हुजे उहे कॾहिं बि कंहिं कुते खे तइलीमी इदारे में बर्दाश्त न कंदा। सिंध जिन लाइ वतन हुजे उहे कॾहिं बि स्कूलनि में गदह वारे ॿारनि जे मुस्तक़बिल सां रांदि खेॾी नथा सघनि।